कुल्ली शाह करीमताल के जे कदीमी ऐं तारीख़ी माग ऐं ॻोठ सैरानी शरीफ़ पहुतासीं। शहरानी से ही पहुचण सां उते जे मक़ामी नेक मर्द ऐं अॻवान मियाँ मोहम्मद सलीम अब्बासी पारां इस्तक़बाल कयो वियो। तमामु पुराणी कदीमी ॻोठ आहे। हिन में अॻु में सहरा रहंदा या त डेरी गांव आहे, हिते सहरा सरींदा हुआ। पोइ उन हिसाब सां जॾहिं हिते जो नालो उन हिसाब सां सहरानी उन हिसाब सां सहरानी। अच्छा जी, हिते जेको पंहिंजो अब्बासी साहिबान जेके उन्हनि जी आमद जेको आहे इन जे बारे में असांजो ॾाढो पोइ 850 हिजरी में सऊदी में हुन टाइम में दरिया सिंध रहंदो हो, राजस्थान ठाहे थी 4 सैयद हुआ जा हिकिड़ी ॿी ॻाल्हि असांखे सही सम्झे त तव्हांजे ख़ानदान जो ऐं जेको मखदूम ख़ानदान आहे इन जो जेको पाण में गहरो रिश्तो आहे इन जो पीरी मुरीद जो हिन तारीख़ी माग जी अहमियत इन करे बि वधीक आहे जो हिते मुग़लनि जे दौर जी हिकु क़दीम मस्जिद तामीर थियल आहे, जेके उन वक़्त जे मुग़ल शहनशाह शाहजहान तरफ़ां तामीर करायो वियो, जेका हिन वक़्तु इंतहाई ज़बून हाली जो शिकार आहे। सैरानी शरीफ़ जो तारीख़ी क़ब्रस्तान बि पंहिंजे अंदर जे अंदर हिकु वॾो तारीख़ी मक़ाम ऐं हैसियत रखे थो। हिते वॾनि बुज़ुर्गनि ओलियान ऐं तमामु वॾनि इंसाननि जूं मज़ारूं मौजूदु आहिनि। तारीख़ी क़ब्रस्तान जे भरिसां हिकु तारीख़ी ढंढ आहे, जंहिंजे बारे में मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। चयो वञे थो त कई साल पहिरीं हिते दरिया वहंदो हो, जिते मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह जिन जो पिणु अचणु थियो हो, जंहिं हिते जे हिकु बुज़ुर्ग मखदूम मोहम्मद यूसुफ सां मुलाक़ात कई, जेका पोइ सैरानी जे मियाँ बिरादरी ऐं मखदूमनि में हिकु क़िस्म जो गहरो ताल्लुक़ पैदा थी वियो। ही ढंढ सिर्फ़ ढंढ न आहे, पर हिकिड़ो तारीख़ी शिकारगाह बि आहे। हिते मुल्क जूं नामवर हस्तियूं, वज़ीर, अमीर, ब्यूरोक्रेट, फ़ौज सां ताल्लुक़ रखंदड़ आला आफ़ीसरनि समेत मुख़्तलिफ़ अहम तरीन शख़्सियतूं शिकार ऐं सैरो तफ़रीह जे लाइ हमेशह ईंदियूं रहियूं आहिनि। 2010 ऐं 2011 वारी ॿोॾियुनि खां पोइ हिन ढंढ जो पाणी ज़हरीलो थी वियो, जेका पोइ ढंढ जे अंदरि मच्छियुनि ऐं पखियुनि जे अचण जो सिलसिलो मुकमल तौर ते ख़त्म थी वियो। मखदूम यूसुफ रहमतुल्लाह अलैह खां वेंदे मियाँ हबीब ऐं मियाँ हबीब खां वेंदे मियाँ ग़ुलाम हुसैन ऐं मियाँ ग़ुलाम हुसैन खां पोइ मियाँ सलीम अब्बासी ताईं हिन माग जे अंदरि केतिरा ई उन जा नेक मर्द आया, जेकी पंहिंजे अंदर जे अंदरि
एक वडी सियासी समाजी ऐं रूहानी हैसियत खास तौर पे वो जो वारसा में गुलाम ये के डंडपा जी का शेरान सा शिकार के हवाले से आई शिकार वीडियो वारसा ते ही जेका मस्जिद सभु जी जेका ठही पई आहे पंहिंजी शाहजहान वारी मस्जिद जेका ठही पई आहे उनजे मथे खुतबा बि लॻा पिया आहिनि। हिन मस्जिद जी जेका इहे मतिलबु सभु हाली औकाफ़ खातो ऐं सक़ाफ़त खातो जेको आहे उहो इन सिलसिले जे छो सकाफत कहिड़ो पायो गरीबलाल शेख साहब हिकु ॾींहुं आहे आया हुआ तो करेगा ये चंदा बाकी थी अब ये जगह तो केर बीती असां ये काम 2004 में जो इतनी जो वो करो पता लगा जीते होते दरवाज़ हो गेट जो काल है बरसाती बरसाती कौन करी उनमें जगह आवाज़ है धमाके साई उन में सभी दोस्त गलवा डॉक्टर वारसा वारा दोस्त वार बेजी सजी करे राजो टके मात के उसी जगह बातें मौजूद है तैयारी में वो आयो लगे देखा तो जो को तीन कर तो आए और जाए और वाडो आयो ने राजो तेरी तो काठी को बूटो थायो तो खाए को इन सब कराई वो क्या वो मस्जिद सारा जगह से साजा बाचा दिया ये तो बड़सोरा हो दिया सिर्फ आम तौर ते ॾिठो वियो आहे त जॾहिं बरसाति थींदी त तव्हांजो हीउ जेको इलाइक़ो जेको आहे जेका वेंदे हाजी मोहम्मद जतिया जी किताब कोशिशि इंतिहाई कंहिंखे ॿोलियूं शिकार थींदा आहिनि ऐं जॾहिं पाणी जी खोट थींदी आहे त वरी तव्हांजी जेके ज़मीनूं आहिनि पंज बंदियूं आहिनि इन जी मरमत या इन्हनि जी बहाली जे लाइ सरकार जे पारां या असांजी मंझंदि जे पारां उपाउ वरिता आहिनि या न? सुमन अली हितां ख़ासि करे वञे थी गाजा गुन में उन खां थींदी आहे साल पोइ वरी बरसाति हुन में तकलीफ़ थिए 400 माण्हू पहुची मेन रेल आहे डायरेक्ट कारे घुमड़े में हुन में पाणी प्रेशर वधी वञे उहो काफ़ी बात थी आहे पोइ असां ई हिनखे वधंदा आहियूं बरसाति हूंदी आहे पोइ असां वरी सुमन अली जी असांजा माण्हू तंहिंखां पोइ ॾाढो ॾाढो पुटंदा सही पानी में कौन सी राशन में चाहे तो कार्य घूमने की सही पूरी थी तो उन्हें में पानी घट को करे पानी के प्रेशर थे तो प्रेशर सारे आसानी वसूल लगे था न रूम था दरिया के वक्त रोता हूँ तो मेरे साथ रहे नहीं आए ना बस ज़्यादा बारिश पड़ती तो इन पानी की खोज के दौरान ये तव्हांजी जेका तारीख़ ढंढ है मेरे ख्याल में शिकारगाह है तो इन शिकारगाह के अंदर पानी जो तो बंदोबस्त लगायो इधर पानी ढंढ सुके कोन पानी हाणे खारो थी वियो ये बारिश ये सुमन अली जे पानी जो है ना 2011 जी बरसात में उनमें इलाही को जो नबूती होने का वो पानी खारो थी वियो मच्छी बची हुई खत्म थी वियो कार पानी घट तो थी वियो जब खत्म थी वियो खारे पानी तो ढंढ सुके कोन थी वियो वो आपके लिए में सारी ट्रेन में पानी खोल तो में पानी टेस्ट थोड़ा चेंज थे तो उन्होंने जो तव्हांजो जेको रवायती तारीख़ जो शिकारगाह या जेको पीछे पर वरी क्या मुकबाल ठाया तो बस ऐं जहाँ जे कदर में पंहिंजी दुनिया उते रुगो शिकारगाह ठाहियो नंढा शिकार उते वञे ॾाढा हिते बि आहे ॾाढा साईं उहा अंतराखंड ई आहे ॾाढो मौसम शिकार थी वरी साइड में बि आहे माना